नहमदहू व नुस्सल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह जे लाइ। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह सुब्हान तआला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे। खोड़ सारियूं मां सभिनी लाइ दुआऊं। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजी पनाह में रखे, अमन अमान में रखे। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो कूड़ ॻाल्हाइण जे हवाले सां आहे। कूड़ हर मज़हब में, हर क़ौम में, हर मुल्क में मना थियल आहे, नापसंदीदा। हे इंटरनेशनल ख़राबु कमु आहे, पर असांजी ज़िंदगीअ में कूड़ तमामु घणो अची वियो आहे। असांखे ख़बर नथी पए त असां कूड़ ॻाल्हाए रहिया आहियूं या सच ॻाल्हाए रहिया आहियूं। जीअं ज़ना, जीअं शराब हराम आहे, ईअं कूड़ बि हराम आहे। अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो त कूड़े ते मथां लानत आहे, लानत अल्लाह अलल काज़िबीन। कूड़ ॻाल्हाइण वारे ते अल्लाह सुब्हानो ताला लानत कई आहे। हिकिड़ी रवायत में बि अचे थो त जॾहिं इंसानु कूड़ ॻाल्हाए थो त कूड़ ॻाल्हाइण वारे जे वात में हिकिड़ी बदबू पैदा थिए थी। उहा आम इंसान खे त उन बदबू नथी अचे, पर जेके मलाइका आहिनि उहे रहमत जा मलाइक, जीअं इंसानु कूड़ ॻाल्हाए थो रहमत जा मलाइक हिकु हिकु मेल जेको आहे, हिकिड़ो हिकिड़ो मील जेको आहे उन खां शख़्स खां परे था थी वञनि। ऐं उहो ॿुधायो जॾहिं रहमत जा मलाइक कूड़ ॻाल्हाइण वारे खां परे था थी वञनि, पोइ उन मथां कहिड़ी रहमत पवंदी, उन ज़िंदगी में कहिड़ी बरकत ईंदी। असांखे ख़बर बि नथी पए असां पंहिंजी ज़िंदगी कूड़ ॻाल्हाइण जे करे केतिरी मुश्किलातुनि में ऐं परेशानियुनि में विझी था छॾियूं पंहिंजे पाण खे, पंहिंजी ज़िंदगीअ खे। कूड़ ॻाल्हाइण सां दुनिया बि ख़राबु थिए थी ऐं आख़िरत बि ख़राबु थिए थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबनि खे चयो, छा मां तव्हांखे वॾनि गुनाहनि जे बारे में न ॿुधायां? वॾे में वॾो जेको गुनाह आहे उहो शिरक करणु आहे, अल्लाह सुब्हानो ताला खे कंहिंसां शरीक करणु आहे। ॿियो जेको गुनाह आहे उहो आहे कंहिं बेगुनाह इंसान जो क़त्ल करणु। ॿियो जेको गुनाह आहे उहो वालिदैन जी जेकी आहे नाफ़रमानी आहे। ऐं ॿियो गुनाह जेको आहे उहो आहे कूड़ ॻाल्हाइणु। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कूड़ ॻाल्हाइण खां सख़्ती सां मना कयो आहे। हिकिड़ो असहाबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाज़िर थिया साईं वटि, चईं या रसूलल्लाह मूंखे का हिकिड़ी नसीहत कयो जंहिं ते मां अमल करे सघां, बाक़ी ॿिया जेके आहिनि कम मूंखां नथा थियनि। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइश त कूड़ न ॻाल्हाईंदो कर, हमेशह सच ॻाल्हाईंदो कर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच खे पसंदि कयो आहे। सचा माण्हू हमेशह इत्मिनान सां रहंदा आहिनि ऐं कूड़ा माण्हू हमेशह बेचैन रहंदा आहिनि। कूड़ ॻाल्हाइण जी उलमा चवनि था किन किन जॻहनि ते इजाज़त आहे। जहिड़ो कर किन ॿिनि माण्हुनि जी जेको आहे विच में सुलह कराइणी हुजे, या तव्हांजे मथां को अहिड़े क़िस्म जी मुसीबत अची वई आहे जंहिंमें तव्हांजी जान जो जेको आहे मसइलो थी वियो आहे, त उते कूड़ ॻाल्हाए सघो था। वल्लाहु ताला आलम। त कोशिशि कयो जेतिरो थी सघे पंहिंजी ज़िंदगीअ में सचा थी हलो, सच ॻाल्हायो, कूड़ खां परे थी वञो। कूड़ इलाही माण्हुनि जी ज़िंदगियूं बर्बादु करे छॾियूं आहिनि। सच हमेशह जेको आहे तव्हांखे जन्नत में वठी वेंदो, नेकी ॾे वठी वेंदो, ऐं नेकी तव्हांखे जन्नत में वठी वेंदी। कूड़ इंसान खे गुनाह ॾे वठी वेंदो आहे, ऐं गुनाह जेको आहे इंसान खे जहन्नम में वठी वेंदो आहे। हिकिड़ो नंढो क़िसो मां सां शेयर कंदासीं। हिकिड़ो ताजिर हो, उनखे गुलाम जेको आहे ख़रीद करिणो हो। उहो बाज़ार में वञे थो, हिकिड़ो सस्तो गुलाम उनखे मिली रहियो हो। त उन गुलाम जे मालिक उनखे चयो त मां सस्तो इनजे करे ॾेई रहियो आहियां त हिन में हिकिड़ी आदत आहे त साल में हिकु दफ़ो हे कूड़ ॻाल्हाईंदो आहे, इनजे करे मां सस्तो थो ॾियां। उहो ताजिर उनखे वठी थो वञे। ताजिर जी ज़िंदगी तमामु घणी ख़ुशहाल गुज़री रही हुई, ऐं जॾहिं हिनखे वठी थो वञे त हे हसी ख़ुशी जेको आहे पंहिंजो घर में हुन सां गॾु रहे पियो, पंहिंजी घरवारी सां बि ऐं ग़ुलाम सां गॾु बि। कुझु अरसे खां पोइ जीअं साल पूरो थियो त ताजिर खे जी ज़ाल खे जेको आहे उहो ग़ुलाम चवे थो कूड़ ॻाल्हाए करे त तुंहिंजो मुड़ुसु जेको आहे ॿिए कंहिं औरत में इन्वॉल्वड आहे ऐं उन सां जेको आहे उहो निकाह करणु थो चाहे, तोखे छॾणु चाहे थो। औरत तमामु घणो परेशान थी वई त ईअं कीअं मुमकिन आहे त मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे एॾो मूंखे प्यारु करण वारो आहे ऐं हू कंहिं ॿिए औरत में जेको आहे इन्वॉल्वड आहे, मूंखे छॾे थो। चई बिल्कुलु ईअं सच आहे ऐं इन जो हल मूं वटि आहे। औरत चएसि कहिड़ो तो वटि हल आहे? त उनखे ग़ुलाम चए थो त तुंहिंजे मुड़ुस जो अगरि मूंखे वार मिली वञे त उन वार ते जेको आहे मां अमल कंदुमि, कुझु तावीज़ कंदुसि, तुंहिंजो मुड़ुसु जेको आहे तोसां मोहबत करणु लॻंदो ऐं ॿी शादी न कंदो। औरत चयुसि त मां वार पंहिंजे मुड़ुस जो कीअं कढंदसि? चई मां तोखे उस्तरो आणे थो ॾियां जंहिंमें ब्लेड हूंदो आहे, त उहो जेको पंहिंजे मुड़ुस खे जेको आहे वार जॾहिं निंड करे राति जे टाइम ते देरि सां उहो वार जेको हुनजे कंध तां लाहे करे मूंखे ॾिजांइ। माई चवंदी आहे ठीकु आहे। इन खां पोइ उन ताजिर ॾे वञे थो ऐं इन ताजिर खे चवे थो त तुंहिंजी ज़ाल जेकी आहे ॿिए कंहिं माण्हू सां जेको आहे उनजा तालुकात आहिनि ऐं तुंहिंजी ज़ाल तोखे अॼु राति जेको आहे क़त्ल कंदी। उहो ताजिर वीचारो तमामु घणो परेशान थो थी वञे त मुंहिंजी ज़ाल एतिरो मूंसां प्यारु कंदी आहे, असांजी ज़िंदगी तमामु सुठी गुज़री रही आहे, अचानक ई अजीब क़िस्म जी ॻाल्हि थो करे। चई हिन जो सबूत इहो आहे त अॼु राति तुंहिंजी ज़ाल तोखे मारणु ईंदी। जीअं राति थींदी आहे ताजिर बेचैन थींदो आहे, परेशान हूंदो आहे, कंहिंखे निंड थी अचे। जॾहिं राति थिए थी त ताजिर जी घरवारी अचे थी उस्तरो खणी करे। जीअं ई उहो उस्तरो हुनजे वेझो खणी आई
त ताजिरुनि खां जेको आहे उहो ओतिरो पकिड़े करे उन माई जे जेको आहे गले ते हईं, पंहिंजी ज़ाल खे मारे छॾियईं ऐं उनखां पोइ उनखे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो ऐं उनखां पोइ उनखे फांसी ॾिनी वई। हिकिड़े कूड़ ॻाल्हाइण जे करे इंसान जी जेको आहे ख़ुशहाल ज़िंदगी जेको आहे बर्बादु थी वञे। जेतिरो थी सघे पंहिंजी ज़िंदगीअ में जेतिरो थी सघे सच आणियो। कूड़ सां कमायल इज़त जी उमिरि तमामु घटि आहे। असांजी ज़िंदगीअ में एतिरो त कूड़ अची चुको आहे जो ख़बर बि नथी पए त असां सच ॻाल्हाए रहिया आहियूं या कूड़ ॻाल्हाए रहिया आहियूं। असां पंहिंजे ॿारनि खे एतिरी आदत विझी छॾी आहे कूड़ ॻाल्हाइण जी, जो वॾा थियनि था उनखे तमीज़ निकिरी थी वञे त मां सच ॻाल्हाए रहियो आहियां या कूड़ ॻाल्हाए रहियो आहियां। कुझु ग़लतियूं असांजियूं बि आहिनि त माण्हुनि खे मजबूर था कयूं कूड़ ॻाल्हाइण ते, कि अहिड़ा सुवाल जेके इख़लाक़नि न पुछणु खपनि असांखे। फॉर एग्ज़ाम्पल असांजी आदत हूंदी आहे माण्हू खां कंहिंजी सैलरी जे बारे में पुछणु, कंहिंजी मिल्कियत जे बारे में पुछणु, या फ़ोन करे इहो पुछा करणु त हाणे तूं किथे आहे, ख़बर न आहे उहो सिचुएशन तोखे ॿुधाइणु चाहे थो नथो ॿुधाइणु चाहे, डेफिनेटली पोइ उहो कूड़ थो ॻाल्हाए। या कंहिंखां पुछो था तव्हांजी पघार केतिरी आहे त उहो यकीन न ॿुधाइणु चाहींदो त उहो कूड़ ॻाल्हाईंदो। ऐं कॾहिं कॾहिं असां इज़त कमाइण जे लाइ बिला वजह तमामु घणा कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं। जिते ज़रूरत बि न हूंदी आहे कूड़ ॻाल्हाइण जी त उते बि असां जेको आहे बिला वजह इज़त हासिलु करण जे लाइ कूड़ था ॻाल्हायूं। ख़ुदा रा ईअं न कयो, पंहिंजी आख़िरत ऐं पंहिंजी ज़िंदगी बर्बादु करे रहिया आहियो। असां वटि इलाही माण्हू अचनि था, उहे चवनि था ज़िंदगी में ख़ुशहाली न आहे, ज़िंदगी में बरकत न आहे, रोज़गार में बरकत न आहे, परेशान आहियूं, बेहाली आहे, झेड़ा आहिनि, झगड़ा आहिनि। रीज़न इहो आहे त कूड़ जी आदत तमामु घणी आहे। तव्हां इलाही माण्हू ॾिठा हूंदा, उहे निमाज़ी था आहिनि, उहे नेक कम बि कनि था, पंहिंजी ज़बान ते जेको आहे कूड़ एतिरो फ्लुएंट आहे, एतिरो घणो था ॻाल्हाइनि त उनखे पाण खे ख़बर नथी पए त मां कूड़ ॻाल्हाए रहियो आहियां सच ॻाल्हाए रहियो आहियां। इंसान खे इहो नथो जुगाए त अलाह ऐं अलाह जे रसूल जी नाफ़रमानी करे। मां ॿ टे लाइनियूं तव्हां सां जेको आहे शेयर कंदुसि। मूंखां मुंहिंजो पिरी जुदा न थिए, भली लोकुर से त भली प्योर से, ॿिया सूर मिलिया त सही वेंदुसि, महबूब रुठो त मरी वेंदुसि। पीराने पीर दस्तगीर शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि खां कंहिं पुछियो, साईं तव्हांखे हे मरातबो कीअं मिलियो आहे? साईं जन फरमायो त हे मरातबो मूंखे सच ॻाल्हाइण जे करे ऐं हिलाल खाइण जे करे मिलियो आहे। सच त बीठो नच, कूड़ जे मुंहं में धूड़, इहो कहिड़ो न वॾो मशहूरु जेको आहे कहावत बि आहे सिंधी में। त इनशा अल्लाह खां दुआ था कयूं त अल्लाह सुभाणे ताला असांखे सच ॻाल्हाइण वारो बणाए। बरकातु नफ़िल हाजत जो पढ़ो, दुआ घुरो अल्लाह सुभाणे ताला खां त या अल्लाह मूंखे सचो इंसान बनाए। पोइ ॾिसो अल्लाह सुभाणे ताला तव्हांखे हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में बि केॾी वॾी इज़त ॾिए थो। वा आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।